मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई खैर तो है ना अज भला हेडे होडे फ्री पे थी का परेशानियां छा खैर आदा खैर एड़ी का गाल काने कोई खबर तो पए न मूड आप लोगों पे दई मु चयो न त का बेड़ी गाल काने सब खैर गाल आहे जरूर तुम खा लिकाई थी अदी अदा तोखे किए खबर पई त का गाल आहे जेका तो का लिकाया पई अदी अग में ही दोस्त बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कंदे न थकंदी हुई है अज सफा गाय मारे जी ओझरिया को मोह लड़के पे दई अदा अजो को डी तो भले तू असा अखिन ते रह बाकी सुभाणे का जिथा भी आए वई उते पंजो हलियो बन जाए छोदी कादन का केड़ी गलती थिया जो ये तड़े थी कढी अदा गाल बुध मुजा सगा भायर आइन ओहे तुझे हिते रहण ते मुसा बिढ़ंदा चमन था कढी सिता असा कढूस या वनी कोटा छडे अचूं वाह पुटड़ी थी वाह हाणे जॾहिं पंहिंजा सगा भाइर आया थी त कादन खे लोधे थी कढी अदी उहे ॾींहं यादि कर मां तोखे दुख सुख में कमु आयो आहियां ॻाल्हि ॿुध सॼी उमिरि तोखे रहण जो हिते मूं बि ठीको त कोन खयो आहे अदी अॼु त सफ़ा साइंस वांगुरु रंग पई मटाई पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मां ही तुंहिंजो घर त छा पर ॻोठ छॾण जे लाइ तयारु आहियां पर तूं बि हिकिड़ो पंहिंजो फर्ज़ त पूरो कर न कहिड़ो फर्ज़ पूरो कयां अदी मां चवां थो त मुंहिंजी शादी मलूका सां कराए पोइ मां तव्हां सूज़ट करे हलियो वेंदुसि इन ॻाल्हि ते त तो वॾो कावड़ियो आहे इहो नांगन खां छा ते नाराज़ थियो आहे अदो चए थो मलूका जो संग मूंखे वठी ॾे हैं मलूका जी शादी ने मिर्गी वदे सां कराईंदी वाह दी वाह तूं बि हद थी करी जेकॾहिं न मलूका खे इहा ख़बर पई त पाण खे गाॾी हेठां ॾेई छॾींदी इहो ॻाल्हाए कीअं थो मुंहिंजे भाउरनि जे बारे में मूं 80 दिन जी सुज़ुकी वो ख़ैर सां मुंहिंजा सगा भाइर आहिनि उन जे बारे में उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं न कंदो कर इन ही सां त मलूका जो जोड़ ठहे ई कोन थो मलूका है कतरीना कैफ ऐं तुम्हारो भाउ रक्षक फिल्म में घुंटो कोन अथई शहू हाणे एॾो ॿोड़ो बि मुंहिंजो भाउ कोन्हे ई त न इहे अच्छा अची खरिया आहिनि और नंढनि वॾनि खे थींदा आहिनि हा साईं नंढड़ो आहे ठीटर थो पिए अदी तूं इहा ॻाल्हि थी करी लॻे थो तूं इज़त सां कोन निकिरंदी भलिया तो वॾो अचे त तोखे टुंडो मंडो करे मोरी में तूं छॾे अचनि ईअं अलाए कीअं था मोरी में उछले अचनि लखे रुपयनि जा फ्राड गॾु करे तोखे पैसा ठाराया आहिनि रुपए जो हिसाब वठंदुसि ऐं ईअं घरां कोन निकिरंदुसि भली तुंहिंजो अधो मंटो ई घंटो पई अचनि ॿुधी छॾ हल हल हाणे हल इज़त जी इज़त वॾी आहे केरु नथो करे त न करे शबकोरी साहब के काल कई तुम तो जल्द पहुंच अञा न पहुतो आ असा के वट पिया था पवन पेट लालू साहब खेर है तकड़ी काल कह तो जल्दी पहुंच शबकोरी साहब ता के जदी तलाश है ना उन मुजरम के मु पकतो पर भजिया ओ लालू साहब केजी गाल था कयो इने कोड़े जी जे जे करे बाबे रिवस्ता के सोड़ो करे छडियो लालू साहब के लोढ़ो दई जियो अरे लोढ़ो ना सोड़ो 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 सब्जी चनो तो बोतल बड़ा लालू साहब तार गो असांखे इहो ॿुधायो त कोड़ो पासे कहिड़े वियो आहे त असां उनजो पीछो कयूं मां बखयो मां सुतिल साहब पर छड़ाए भजियो बा सफ़ा को ॼट ही तूं कर कोड़ो बि छॾायो सुतली साहब हिनन सदई कॾहिं अकेलान घोड़ो हुनखे किथे वठी ॾींदो अरे पारा ता घोड़े जी ॻाल्हि नथा कयूं कोड़े जी ॻाल्हि था कयूं कोड़े जी पोड़ो वरी कहिड़े पोड़े जी ॻाल्हि था कयो पिणे मीरल जी पीरल न न मुंहिंजे पीउ जो पीरल नालो न आहे सुतली साहब मुंहिंजे पीउ जो मीरल नालो आहे मीरल अरे न मीरल जे पुट के मात करायो कोड़े जे पोया वजो ईसा खाली आन खीसा हुकुम कर साहब के पकड़ा के दसणो आहे ते असां वारा खीसा लालू साहब पाणी भरींदो पहिरियां हलो कोड़े खाली छोड़ो कयूं हलो हलो हेलो ओए खुदा की सणा इधर त हलो हेडा सिधो एडी माफ कर एकरा अंधा दा मंदा पिया बोड़ा दादा वञो उता ते जवाब ॾी अची न मां इन दुबई जे गॾा सां शादी कोन कंदसि 3 लख वरता अथव हुन खां मां पट सट कंदुसि न तॾहिं बि 3 लख पूरा कोन थी सघंदा उनखे वापसि कोन ॾेई सघंदासीं दादा मां सां शादी कोन कंदसि हुन ॾो करे तो असां शादी करण लाइ ॾिना आहिनि जेकॾहिं मूंसां शादी करे त मां ॾंढ ॾोह में हुन सां शादी करण लाइ तयारु आहियां मर्द सां शादी करे हा न त अलाह से औरतनि खे पैदा ई न करे हा पैसा तुंहिंजे पीउ पीरू वरिता आहिनि पर भरे त मूंखे ॾियणा पवंदा न ईअं त हू असांजी जिंद कोन छॾींदा अचे त मूं खे हणांसि थी डंडा कहिड़ो सां पुछी वरी पैसा ॾिनई बाबा पीरू खे मिठल खे चओ त हू बि किथां हथ पेर हणे ऐं कुझु पैसा मां बि हथु कयां थो पोइ मुंहं में हणूं था अदा मिठल खे ख़बर हुई तॾहिं त लॾो खणी वञी पई सस जे घर वेही रहियो आहे कहिड़ी ख़बर या पीरू ऐं मिठल जी मिली भगत हुजे
थी सघे थो त उन्हनि पैसनि मां मिठल खे बि माल चटायो हुजई। ॾाॾा जेकर उन्हनि ॿिन्हिनि जी इहा नियत आहे न तूं लोड़ींदा। नियत त ख़ैर लोड़ींदा, पर हिन महिल आऊं इहो पियो सोचां त हिन बाग़े रंगीले मां जान कीअं छॾायूं। अचे न पोइ आसरनि जी सूली ते चाढ़ींदासीं ऐं उन्हनि खे चवंदा ईंदासीं हिन महीने में न मथे महीने में, हिन महीने में न मथे महीने में। ऐं ॻोठ में कज़ियो बि थींदो न उनजी बि विथी मिली वेंदी। कूड़ ॻाल्हाईंदासीं न, चवंदासीं न पीरू गुज़ारे वियो आहे, उनजे चालीहे खां पोइ तव्हांखे पैसा ॾियारे मोकिलींदासीं। इहो सही आहे ॾाॾा। पोइ महीनो खनि तरसी पोइ पाण चवंदासीं त अम्मा कज़ी बि गुज़ारे वई आहे। रीवा साहब तू मूंखे वाह जो दिलासो ॾिनो, तुंहिंजे वाइदे ते त एतबार ई न करणु घुरिजे। कहिड़ो दिलासो? छाजो दिलासो? अरे मल्लूका वारो ॿियो वरी कहिड़ो दिलासो? मूं त हुननि सां ॻाल्हायो, पर हाणे वरी को नओं स्कैंडल नमूदार थियो आहे। मां छा कयां? मुंहिंजा त नसीब ई अहिड़ा आहिनि, जंहिंसां प्यार थो कयां उन जो हैंडल कंहिं न कंहिं स्कैंडल तां मुड़ियो थो वञे। एतिरा त मोचीअ ॾे सैंडल ॻंढण लाइ बि कोन ईंदा आहिनि जेतिरा मल्लूका जा स्कैंडल थी विया आहिनि। लालू अलॻि, ईंदन अलॻि, जुम्मन अलॻि, कोड़ो अलॻि, अलाए ॿिया केतिरा हूंदा हुनजे ॻोठ में। अबे हेलार ये वो बि यार। इहा त तुंहिंजी क़िस्मत आहे न जेकी तोखे हिलाए विधी। तो वारी क़िस्मत जे कलूड़े में इहा मच्छी मलूका कोन फासंदी कोन। मां त चवां थो तूं पंहिंजा टीन टपड़ा खणी वञी सोराब ॻोठ कराची रह। मश्करनि जे ॻोठ में तुंहिंजी शादी थींदी कोन। तू चङो आई चार ते सिर्फ इहो लिखी ॾे त मलूका सिर्फ ऐं सिर्फ टोली जी आहे। चङो हीअं कर 3 लख भरे ॾे, हाँ रंगीले खे ॾियां पोइ तोखे मलूका वठी थो ॾियां। शादी जे आसरे ते त मां तव्हां वटि कमदारी कई आहे, हाणे मूं मिसकिन वटि 3 लख किथां ईंदा? 3 लख पोइ मां फ़ैसिलो कंदुसि, पर हा रंगीले पैसा भरिया आहिनि न, मलूका त वरी बुने खे मिलंदी। पोइ त ख़ल्क खिलंदी। हिन टोनीअ जे मथां कुझु तो रहम कर यार। कंहिंजे रोअण या खिलण जे करे मां पंहिंजो फ़ैसिलो कोन मटाईंदुसि। रीवस जो फ़ैसिलो पत्थर ते लीका। पोइ मुंहिंजी बि नियत अथई। हाणे बकवास न कर। त चई लालूअ खां हणाया सिंगल न डबल बुश डबल। साला साहब होय, ओ साला साहब, अरे हेॾे ये चवी छा थो? मां त सां ॿारनि जा कछा थो धोई छा? सालो छा जोड़े? मूंखे नथो सुञाणी। मां रंगीलो, तूं मुंहिंजो सालो। रंगीलो तूं मुंहिंजो सालो? अरे मां तुंहिंजो सालो कीअं थिसड़े? तुंहिंजे पीउ पीर बचक मूंखां पैसा वरिता हुया 3 लख तुंहिंजी भेण मलूका जे रिश्ते जा। पोइ तूं थिए न मुंहिंजो सालो। हल देड़ी बंदूक तुंहिंजो ठका। अरे रे मां पीरू पेटीअ जो पुटु न आहियां, मां त बाबल वलूअ जो पुटु आहियां। पोइ मां तुंहिंजो सालो कीअं थिसड़े? तीलीअ बम मोहंडा माण्हू त चवंदा त तूं मलूका जो भाउ हुई। अरे रे जेकॾहिं माण्हू चवनि त इहो मिठल तुंहिंजो भेण विया तूं यकीन कंदे? अरे इहो ॻोल्हाई कीअं थो? मथे में हणी ॾंडो मथो ॿ त करे जो साईं। अरे पोइ मूंखे सालो छो चई रे? साईअ जा मरीज़। अरे चिप्स जी थैली जेतिरो बि वज़न कोन अथई। हितां तो चंबो हणंदोसीं न त वञी चांदनी चौक ते किरंदे। हाणे तूं चवीं त इहो पीरू तुंहिंजो पीउ कोन्हे ऐं जेॾी महिल छकरायोमांसि न पुलिस में पोइ उन विच में न अचिजांइ। अरे जिथे मिले ई न उते सीर विझीसि। मां तोखां पा गोश्त बि वठणु कोन ईंदुसि। अरे जेकॾहिं हाणे मूंखे सालो चई न त आलो तलड़ पटे पुठियारा ठोकींदुसि। मां ॻोठे चङे मुड़ुस सां मिलियो आहियां, उहो पाण तुंहिंजे ॾाॾे ऐं माउ सां ॻाल्हाईंदो। राज़ी थिया त ठीकु आहे, न त रंगीलो वॾो गंद कंदो गंद। हल ॾेड़ी बंदूक तुंहिंजो ठका। अरे ये धमकी वञी भाभी पीरू खे ॾे। मां हिन धमकियुनि खां डिॼण वारो न आहियां। ठीकु आहे साला साहिब। अरे वरी छाची? मुंहिंजो मतिलबु आहे त मिठल ठकाई। विलायती पुराणे जुग जो माण्हू आहीं, तोखां हिकु ॾस पुछां? पुछ डीज़ल ते। पुछ बि डीज़ल ते आहिनि छा? अरे हेॾे मुंहिंजो मतिलबु आहे मूंखां पुछ न तूं छा थो चाहीं डीज़ल ते? विलायती मुंहिंजे घोड़े खे चिटो पइजी वियो आहे, उनखे कीड़ा पइजी विया आहिनि। तोखे उनजो को हल सुझे थो? इहो नओं व्याजी जेको आयो न आलू इन खां धागो कराईंसि, ॿुधी मिंट काढींदी शू ये घोड़ो ज़ूम। विलायती वञांसि त सही पर चिड़ी न वञे। चिड़ी छो वेंदो का तूं कुराड़ी थो घोईंसि या हिक ॿिए सां ॾे वठ था कयो? छाजे लाइ चिड़ंदो? तूं वञीसि मुंहिंजे नाले चवीसि डीज़ल ते तूं पंहिंजा ॾोकड़ ॾे धागो वठाईंसि। बाक़ी हाणे इहो फिडो बूथ खयो वतंदे ॼण घोड़ो बाटली में पाणी थो पिए त पोइ त कोन चिड़ंदो आहे न ज़ाहिर आहे डीज़ल ते। पैसनि ते कमु कंदो? पैसा ॾेखारीसि त ईअं खूह में टपोजे, वण ते बि चढ़ी थो वञे, ट्रेन जे हेठां ॼण लाइ तयारु आहे, हवाई जहाज़ वांगुरु उॾंदो बि, ॾोकड़ रुॻो ॾेखारीसि इहो थो वञे। वञांसि थो, सासीअ सां वॾी हालत आहे। वञ सासी ॾे। इहे मंगणहार अहिड़ा अथई, इन्हनि घोड़नि ते चढ़ी ऐं गॾा वठंदा आहिनि। भॼ त को मंगणहार काहे न वञई, भॼ सासी ॾे डीज़ल ते। असां तयारी थी वञूं छा छॾायो।
लाली अंदर मुंहिंजी मोबाइल चार्ज में पई थियो खणिया त मां उतां किथे वञा न अॼु मां तोखे कोन छॾींदे सोता कते लाली तू चरी त नहीं उतां किथे लाइ केतिरा मसइला ईंदा आहिनि माण्हू ईंदा आहिनि मूंखे हल था करणा पवनि जा मसइला तो जो चयो त हाणे मूं चङा मुसी छॾे ॾिनी आहे हाणे मां घर हूंदसि ऐं लाली मां तोखे टाइम ॾींदसि ओ लाली बाबे के चङो मुड़ुसु के पर पोड़ो माण्हू पुराणो थी वियो आहे चङो मुड़ुसी नथी हलेसि भला चङ मुड़सी कहिड़ी रेल आहे जेको चाचो रिवस नथो हलाए सघे ओ चरी चङ मुड़ुसी वाकई रेल अथई जंहिंजे हर गाॾे में मसइलनि वारा माण्हू वेठा हूंदा अथई पंहिंजा मसइला बयानु कंदा आहिनि उन्हनि सभिनी मसइलनि खे इहो जेको रेल जो ड्राइवर आहे माना जेको चङो मुड़ुसु आहे न उहो हलाईंदो आहे हींअर त भला ॻोठ जो चङो मुड़ुसु चाचो रिवस आहे न त हू पाण ई मसइलनि खे मुंहुं ॾींदो ओ चरी मुंहिंजो पीउ अथई अल्लाह मियां की गाय उर्दू में चवंदा अल्लाह मियां की गाय उहो अथई ईअं न थी जो इश्क जे चकर में हाणे धनु धोबी जी ज़मीन खे गोपी ऐं गिरे बि न बचे चाचो रिवस एतिरो चरियो कोन्हे जेतिरो तूं हुनखे सम्झी थो ओ लाली चरियनि खे जे सिंग हुजनि हा न त बाबे खे पूरा 2 सिंग उभा थी फुटनि या हीअं उभा सम्झी थी न हिन ॻाल्हि खे सम्झी करे कुल चकर ठीकु आहे वञ तोसां त बेस करणी अजायो आहे कावड़ छालाए थी करी मुंहिंजी लालक लाली चांहि जी प्याली असुल मसइलो इहो आहे त उतां जा मसइला उन्हनि खे संभालिया जीअं राति मोटंदुसि सॼी राति वेही तुंहिंजूं कढंदुसि जूं अल्लाह तोसां ॿधल आहे मूंखे ख़बर आहे तोखे ख़ारिश थींदी आहे खणणो मूंखे पवंदो आहे बस हाणे बस घणा मक्सा न हण मस्का को थोड़ा तू वञ चार्ज लग मोबाइल खणिया मोबाइल खणिया केडी तकड़ थी वञण जे लाइ जल्दी वञ मोबाइल चार्ज मां खणिया वञा थी जल्दी अचे मतलब तू पाण खे चार्ज ते रखी अदा वडा जियो अदा नंढा अदा इहो ॿुधाए त तुंहिंजी उमिरि केतिरी थींदी छो भला अॼु वरी तोखे मुंहिंजे उमिरि जो अचे पियो आहे ॿुधाए त सही न पोइ ॿुधाए थो इहो बसि 35 साल खां 40 जे विच में ॿियो वरी कहिड़ी वॾी उमिरि आहे इहो ॿुधाए त मिठल जी भेण आहे न मलूका उन जी उमिरि केतिरी थींदी इहो 18 या 19 साल ॿियो कहिड़ी वॾी उमिरि हूंदसि छो थो पराई न्याणे जो ज़ुल्म करी हाणे लठ त पियो थो हली 10 साल खां पोइ उसबाई कमु कोन कंदा अरे हे मोतबर मां शादी न कयां बाक़ी इहो कादनड़ो भली शादी करे कादन लाइ बि मां राज़ी न आहियां बाक़ी मलूका जी शादी कंहिंसां थियणु खपे अदा इन मलूका जो जोड़ मूंसां फिट लॻंदो कद मुड़स जो ॾिस अरे जे भाउ न हुजी न त बंदूक खणण में देरी न कयां ओ तुंहिंजी थियण वारी भाॼाई आहे उन जे बारे में तूं इहो न सोच तूं इहो सोच त कादन खे घर मां कढूं कीअं इहो चमड़ो ईअं जान कोन छॾींदो अदा नंढा चवंदा आहिनि त जेसि ताणी कारो गॾु हींग न ॾींदो न तेसि ताणी चमड़ो जान न छॾींदो अदा तूं केतिरियूं बि हिंगूं ॾे पर कादू घर न छॾींदो ई अरे किना कबाब मां कारो गॾां छोड़े मां हिंगू ॾींदुसि वॾे भाउ जे नाले ईअं थो ॻाल्हाई हाणे अहिड़ा चंपो अदा नाराज़ न थी मज़ाक थो करे पर गॾह में तो में थोरो फ़र्क़ु आहे इंसान थींदो आहे गॾह थींदो आहे हाणे अकुदाए जा पुट हल त हली कादर खे घर मां कढूं ॻाल्हि ॿुध मां अकुदा जो पुटु आहे तूं कंहिंजो पुटु आहीं हलियो नंढो भाउ जी वॾे भाउ सां ॻाल्हाए थो अबो अरे हे ॾिस थो ॿुधाए इन पंहिंजे किने वात सां मूंखे अबू न चवंदो कर अरे रे ओ वल्लू चवंदो हुई अबो त उते धरंदो हुई ऐं मां वरी चवां थो चिड़ियो थो पई मुंहिंजे वात में कंदा जा लेडी बुधू का तुझो ठका अरे रे हो तो मुझो बाबल हो न ओ मुझा गंद मेड़ीदो हो मुझी चढ़ियूं मटाईंदो हो पर तू मूंखे ॿुधा तो सा मसलो छा आहे यार मिठल दुनिया इएं सोढ़ो कयो आहे इएं सोढ़ो कयो आहे जीअं वण खे वण वेड़ी सोढ़ो कंदी आहे मां बि बेरोज़गारी में पाण खे वतां तो रांबू न हणंदो यार मूंखे त फिक्र थी पियो आहे त लालूअ जो पीउ इज़त सां शादी न करे तूं सॼो ॾींहुं इज़त जे घरां निकिरण जी ज़हमत ई न कर सॼो ॾींहुं उते किरियो पियो हुजे हाणे आलूअ जो अकुल को कोको त कोने जो दिमाग़ में ठोकिया आहे हथे खाली माण्हू पंहिंजे घर वेंदो आहे त उते ई इज़त कान थींदी आहे त इज़त जे घर में कहिड़ी इज़त थींदी तूं बि पट सट करे प्यार जी तार में चिंबड़ियो अचु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम हलू व्याजी तू ही मेरा यो ॿुधा त पैसा ॼण आयो हुई या वठण आयो हुई जे ॼण आयो हुई त आलू व्याजी माया ऐं जे वठण आयो त पोइ इहो अथई मूंखे धागो वठराइणो आहे धागो वठराइणो अथई छा लाइ हिते का दरगाह आ जाऊं मुंहिंजे घोड़े खे चिटा पइजी विया आहिनि उनखे कीड़ा बि पइजी विया आहिनि मूंखे ॾस मिलियो कि व्याजी खां धागो पढ़ाए विझोसि त ठीकु थी वेंदो अब तूं धागो वठे ॾे जेको 5 रुपया थींदा उहो तोखे ॾींदुसि हाणे तर तर ऐं को एतिरो सॼो बि कोन थियो आहे जो वताए ते घोड़नि जे लाइ सॻा हटींदो ऐं ॿुध जेको बचे थो अची थो घोड़नि जा सॻा वठराए ॻोठ में घोड़ियूं कोन्हनि छा
आई जे वरी आहिनि त पोइ बीमार छो थियूं थियनि जो उन्हनि जे लाइ बि सॻो वटिया करे छा थो में रोज़गी आई आहे छो थो मुंहिंजा भाॻो हटे ॾिस अरे यार हाणे जे उमेद रखे आई त तोखे मोटायूं कोन था हाणे कर ॾे पैसा त तोखे 2-3 ॾींहंनि में फीणा रखे थो घोड़ो फर्स्ट क्लास करे थो ॾियां वञी चढ़ी आई ॾाढा चकर ॾिस ही वठ 500 रुपया मां घोड़ो तो वटि काहे थो अचां हा ठीकु आहे घोड़ो काहे आहे घोड़े खे तयारु कंदासीं ठीकु आहे हलां थो अरे ना आलूअ जो कुलको कोको त कोन्हे जो हिते दिमाग़ में थो क्या आहे घोड़े जो इलाज केरु कंदो आऊं या तूं त पोइ हे पैसा के वठनि छो पर आहे घोड़े जे पोयां पियो ई खणाईंदे छा सिर हाणे तूं हल आऊं पाण ई थो इलाज करे आने घोड़े जो जेको तुंहिंजे मां ॾियां दादा केॾा तयारी कई थी तूं बि वञी तो छा मूंखे अकेलो छॾे न वञा रिवर्स सुञापो कयो आहे मूंखे शक थो पए त किथे रंगीले जे करे छॾायो मां हुन सां शादी कोन कंदसि ॿुधी छॾ ॾाॾा जल्दबाज़ी न कर मता पोइ कंडा कढणा पवंदई ॾाॾा तूं ठुप जवाब ॾीन मां संग कोन ॾींदसि चवंदोसांसि हुन 3 लख भरिया आहिनि पैसा भरिया अथसि ईअं जान कोन छॾींदो मुंहिंजी शादी भले ॿिए कंहिंसां करायो पर मां हिन सां शादी कोन कंदसि इहो मुंहुं मूंखे दुबई वठी वञी पोइ अरबनि जा उठ चराईंदो मां बिनो चोटी जो ज़ोर लॻाईंदुसि पर जे मुंहिंजो वस न पुॻो त पोइ जेका तुंहिंजी क़िस्मत ॾाॾा मुंहिंजी क़िस्मत एॾी बि फिटियल कोन्हे जो मां हिन रंगीले सां शादी कयां इन निभाॾे चंडे रंगीले सां मां बि तुंहिंजी शादी नथो करणु चाहियां पर छा कयां तुंहिंजे पीउ 3 लख जो वरिता आहिनि हुन खां ॾाॾा मुंहिंजी शादी हिते ई किथे कर पोइ उन्हनि खां पैसा वठी तूं रंगीले खे ॾे पोइ हिते जेको बि मूंखे मुड़ुसु ॾींदे न मूंखे क़बूल आहे तुंहिंजे करे जेकॾहिं मूंखे पिनणो पियो न त मां पिनंदुसि मुंहिंजी अम्मा तूं रुॻो दुआ कर छा पिनण जी न मसले हल करण जी ॻाल्हि कनि इहो पिनण वारी किथां हूंदी अदाऊं तोखे इज़त सां सम्झायां थी जेको असांजो तो खाधो पीतो असां तोखे बख़्श कयो हाणे चवां थी इज़त सां निकिरी वञ न सुठो कोन थींदो दी ईअं त छिते कुते खे चवंदा न मां को छितो कुतो थोरी आहियां ईअं था मूंखे घर मां कढूं दी जेकॾहिं न सच पुछी त तुंहिंजा इहे ॿाहिरि मूंखे पर पुठ बि कोन था वञनि तूं त ॾिसण जी ॻाल्हि थी करी इन जी माना त तूं हितां इज़त सां हाणे निकिरंदे ई कोन मूंखे फिराड वारा पैसा ॾे त मां हलियो वेंदुसि आऊं तोखे 5000 खनि ॾियां थी हाणे हलियो वञ वाह पुटड़ीअ दीवा तोखे लखे रुपया ॾिना अथऊं ऐं तूं वरी चई त 5000 वठी जान छॾ वॾी सियाणी दीदी इन में तुंहिंजी महिनत कोन्हे कमदार कौड़े जा बि पैसा आहिनि उनखे केॾी कॾहिं सलाह त तो ॾिनी हुई न हाणे कोन त मूंखां पैसा वठंदो न मूंखे ख़बर पइजी वई आहे तुंहिंजी जेसि ताईं बेइज़ती कान थींदी न तेसि ताईं तूं हितां कोन निकिरंदे अदी हाणे मूंखे निंड थी अचे जेकॾहिं तुंहिंजा भाइर अचनि उन्हनि खे चइजांइ त इज़त सां पैसा ॾेई वञनि जेकॾहिं तुंहिंजो चवणु न कनि न त मां चौपल बहाईंदुसि हाणे अदी अञा हिनखे ताकुल कढियो अथई छा हाणे असां ते मयार न ॾिजाए छोड़े छा करे मूंखे तूं ॿुधा करे त तोखे घणो कुझु सघूं था पर मश्कर जे ॻोठ जा माण्हू असां ते खिलंदा अरे तुंहिंजी त शिकिल ई अहिड़ी आहे जेको तोखे ॾिसंदो खिल में ॿुटियो पियो थो तूं आख़िर चाहीं छा थो मुंहिंजी मलूका सां शादी थिए उन खां पोइ मूंखे पुटु ॼमे उनजी हिते छठी थिए उन खां पोइ मां हलियो वेंदुसि आहीं जेकॾहिं मोतबर त इहो मुंहिंजो मुतालबो पूरो कर तुंहिंजो असांजे घर में हक़ु कहिड़ो आहे मां वेगो भाई सही पर मूं अतीअ जी ख़िदमत वॾी कई आहे सगन भाइरनि वांगुरु हाणे जेतिरो तव्हांजो हक़ु आहे ओतिरो मुंहिंजो हक़ु आहे अचो बेटा मुड़सिया वाह तुंहिंजे पुट पीरूअ हिन रंगीले खां 3 लख रुपया मलूका जे हवाले सां वरिता आहिनि साहब मलूका खे मूं पालियो ज़रूरु आहे पैसनि जी मूंखे ख़बर कान्हे बाबा पर पीउ त पीरू अथसि न पीरू आहे हिन खां पैसा वरिता आहिनि हिन वटि का साथी आहे रीवत साहब मूं वटि लिखत पई आहे जेके मूं हिननि खे पैसा ॾिना आहिनि वॾा चवंदा आहिनि न दिलो बि वठिबो आहे त हुनखे ठके ठोके वॼाए वठिबो आहे त ईअं ई पीरू खे पैसा ॾेई छॾिया छोकिरी जे पीउ मूंखां राज़ ख़ुशी सां पैसा वरिता पोइ मां कंहिंखां पुछां पीरू मिले त पोइ उनखां पुछी हिनखे मलूका जे संग ॾींदासीं इहो सही आहे अबा ॻाल्हि ॿुध तूं पीरूअ जी तलाश कर रीवत साहब मां हिन जे पुट खे कीअं ॻोल्हींदुसि हीउ पीरो जो पीउ आहे ऐं हिन खे टिकाणे जी सभु ख़बर आहे मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त तव्हां ॿई पीरूअ खे ॻोल्हियो साईं मां तेसीं ताईं किथे रहां भला पोइ तव्हांजी ताक़त रहां पोइ ताक़त न रहंदे तूं हुननि सां गॾु रहंदे रिवत साहब ही धारियो माण्हू हिनखे मां पंहिंजे घर में कीअं रहां जे तूं हुनखे घर में नथो रहाए सघीं त
त पोइ हिनखे मसवाड़ जे जाइ बि तूं वठी ईंदे, हिनखे मानी टुकुर बि तूं खाराईंदे। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे। तव्हांजो हर फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे। त पोइ हीअं कर, हिनखे वठी वञ पाण। हलता हलो। अच। हलू मां पंहिंजो घोड़ो तुंहिंजे उतां ते ॿधी आयो आहियां। अरे अरे इहो ॾाढो सुठो कमु कई, असुल ॾाढो भलो कमु कई। भला इहो घोड़ो पोइ वापसि करे काए वञो? वञु रे, अरे मथे साए सूमार ते संज वठो जा बाबा, घोड़े ते रखे असुल चढ़ो वञा। हलू मुंहिंजे घोड़े जी यार पारत अथई। पारत अला क्या तो आकर को ग्राहक सुठो लगे। छा मुंहिंजो मतिलब आहे गाह पटो सुठो मिले त सासीअ खे ताटियूं न। यार हलू मुंहिंजो घोड़ो कुतर शौक़ सां खाईंदो आहे। अरे यार अल्लू वारो अकुल को कोको त कोने जो दिमाग़ में ठोकियां वो चरिया ज्वार सां वटि जाम आहे जाम, बस रुगो कुतर वारी मशीन खपे। भला 500 खन ॾियां, घोड़े जे लाइ जव वठी रखजा। अरे यार अल्लूअ जो अकुल को कोको त कोने जो दिमाग़ में ठोकियां दिमाग़ में। अरे तू 500 के छॾ बाबा, मां 1000 जा जव थो वठां, तूं हलण जी कर शाबाश अल्लू। हलियो अमुर्स अल्लूअ वटि अमानत रखण। अरे ओ निभागी एतिरो छो थी रोई? छा अपने पीरू मरी वियो आहे छा? उहो ॾाॾा तूं मरी वञी आहे, बाबा पीरू मरी वञी आहे। मूंखे एतिरो ॾुख न थिए आहे। ॾाॾा जेकॾहिं मुंहिंजी रंगीले सां शादी कराई न, मां ख़ुदि कंदसि। कोन था करायूं तुंहिंजी शादी ने रंगीले सां, पर यादांगी त पिणे पीरू मरी न। तुंहिंजी उमिरि में ऐं रंगीले जी उमिरि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾाॾा हिते कीअं पंहिंजी उमिरि जो लिहाज़ पियो थी नई, ऐं जॾहिं नओं तूं सऊदी मां रियाल कमाए आयो आहीं त ओॾी महिल नौजवान छोकिरियुनि सां लाऊं लहण जा ख़्वाब पियो ॾिसी। ओ चरी उन में पैसो न दिमाग़ कमु न पियो करे, हाणे दिमाग़ मां सभु हवा निकिरी वई। मतिलब त हाणे ॻाल्हि सम्झ में अचे नई थी न त बेजोड़ शादी सही न आहे। हा इहा त सिधी ॻाल्हि आहे। पोइ ॾाॾा मूंखे इन रंगीले खां बचा न। हा कोशिशि कयां थो त किथां 2 लख गॾु करे हिन बूथ में हणा, ऐं जेकॾहिं पैसा न थी सघिया न त पोइ चओ पंहिंजे निभाग ते। निभाग के या भाग के ॾाॾा? फ़िलहाल त निभाग चोट ते चढ़ियल अथई, अॻिते ॾिसो छा थो थिए। तो तलो काथे आ? मिठल खणी विस क्या बाहर? न मन मिठल त आलूअ खे रिझाइण में लॻो पियो आहे। तोतल जे लाइ त टाइम ई कोन्हे, अंदरि सुतो पियो आहे। अंदर सुतो पियो आ? मिठल या तोतल? अम्मा तोतल सुतल आहे अंदरि, बाक़ी मिठल आहे न, इन ई त 24 कलाक निंड ई हराम थी वई आहे न आलूअ जे अचण खां पोइ। तोतल असांजे अंगण ते चू चू टियूं टियूं कंदो थो वसे पियो। कज़ीअ जे अंगण ते कारो काव का का कंदो हूंदो। कज़ीअ जे सोहरे खे कारो काव थी चवे। मां मिड़ई ईअं ॻाल्हि पे कई, तूं बि अमड़ अलाए छा आहे, पी वारा कम अथई। काॾों जी ॻाल्हि खे काॾे वञी छिके हयूं अथई। अम्मा मूंखे त रुगो मलूका जो फिक्र आहे। मिठल सॻो भाउ अथसि, उहो बि हथु कढी वियो अथसि, बाक़ी अचे इन वारो वीचारो ॾाढो फाथो आहे। बड़े सेठियाणी सिर ॾींदी आहे, सुर कंहिंखे बि नाहे ॾींदी। इहो छा नालो अथसि मलूका जे मंगेंदे जो छोरो इहो? ओ अम्मा रंगीलो। पैसा पीरूअ खे ॾिनई त वञी उन खे ॻोल्हे हथु करे न। हिननि ग़रीबनि जी छो रत थो वेठो पियो पीए? अम्मा इहे मूं वारी ससु ऐं सोरो आहिनि न, इहे ॿई अलाए कहिड़ी वञी सिरिंग में वञी लिकिया आहिनि। वीचारो इहो रंगीलो आहे न, उहो बि ॻोल्हे थकजी पियो, पर कोन लधा। तॾहिं त अची हिन मलूका जे ॾाॾे जे कंध में लॻो आहे ऐं चवे थो त मूं हिन मलूका जा 3 लख ॾिना आहिनि। मलूका त वेठी आहे न। अमर ॻाल्हि त सिधी सही आहे, जंहिंजे लाइ 3 लख ॾिना अथई उहा त जीअरी जागंदी साम्हूं वेठी अथसि न। अम्मा इन पोड़े खां पुॼे न त मलूका खणी न रंगीले खे ॾेई छॾे, बाक़ी इहो टोनी आहे न ऐं कोड़े जो आसरो न करे। केरु सम्झाए इन्हनि खे? ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।